चंदन दिया तेज हयाती। दिलावर साईं, मां पियो ॻाल्हायां। अगन अगन, तूं को फिक्र ही न कर। मां तोखे जल्दी वापस घुराईंदुसि, पर फिलहाल तूं उते ही रह। दिलावर साईं, तव्हांजो कमु थी वियो आहे। गुलज़ार शराब पी सभु सचो कयो आहे। मूं हुनजो फोन में आवाज़ रिकॉर्ड करे छॾियो आहे। हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां अव्हां ॾांहुं अचां। अगन, तूं फिक्र न कर। मां जल्द हिकु भरपूर हमलो करे हिन गुलज़ार खे उतां अगवा करे वेंदुसि, ऐं पोइ मां हिन गुलज़ार खे सरदार शाह ज़मान जे हवाले कंदुसि। पर तूं फिलहाल इन्हनि सां इते गॾु रह। देर न कयो दिलावर साईं, ऐं हिते मां पकड़िजी पियो। अगन देर कोन थींदी, मां जल्द अची वेंदुसि। I got the cash in the bag. मथे ते हथ रखिया थी सोई अञा कजो तुर त कोन कयूं आहे। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके जा पकी अधी बसरा ख़बर न आहे। हाणे ममड़ी कंहिंजो सिर खणनि। मूं त सरदार जी हवेली में हिंदोरनि में लुॾण जा ख्वाब ॾिठा हुआ, ऐं सोचियो हुयमि त ससुई खे उतां ई रुख़सत कंदासीं। कोई बहादुर जे पीउ खे बि ताक़त न आहे जो असां जेके माण्हू ॾांहुं आङुर खणे। पर ममड़ी मीरा बि इते अची लॾो लाइ वेही रही आहे। ज़रीना करे त करे छा? ज़रीना अञा बि वक़्तु हथनि मां कोन वियो अथई। रुगो मूंखां पाणी पड़ाए खणी अची। रोज़ानो चइनी कुंडनि घर जे में पाणीअ जो शिंगार कर। तंहिंखां पोइ पाणीअ जो ढुक इन मुईअ ससुईअ खे बि पीआर ऐं थोरा छंडा बि हणीसि। पोइ ॾिस सभु सणायूं थी वेंदियूं। तो जो कमु न हेॾे वेंदो न होॾे वेंदो, जीअं तूं चाहींदीअ तीअं थींदो। अधी बसरा कुझु कोन थींदो तुंहिंजी पढ़ाईअ सां। इन ममड़ियुनि जो निभाग तुंहिंजी पढ़ाईअ खां घरो आहे। हाणे ज़रीना सियाणनि सच चयो आहे, पाणे जो पीर चुल्ह जो मारंगो। तूं मूंखे काथे मञींदी आहे? परणी माई ज़रीना हिकिड़ो दफ़ो बसरा खे आज़माए ॾिस, पोइ मिठाई खणी न ॾीजाए कंजूस। अधी बसरा को अहिड़ो चक्कर हला जो असां सभु वञी सरदार शाह ज़मान जी हवेली में रहूं। बाक़ी तुंहिंजे इल्म ते मूंखे यकीन कोन्हे को। ॻाल्हि कंदी सां सची, पोइ चिड़ लॻई त भली लॻई। पोइ ठीकु आहे, मुंहिंजो कमु पैसनि सां जे हीअं न कमु थिए त हूअं कमु थिए। घणो सुठा पिया इल्ज़ाम मीरा ते। पोइ सरदार साहब पाण ॾिस त कीअं थो बिगड़े। जॾहिं न उबतो चकर हलियो त इहो सरदार साहब इन ससुईअ खे वठी वेहारींदो उते, ऐं तव्हां बि वरी पर खणी वञी वेही रहिजो। आज़ादीअ सां ज़िंदगी गुज़ारियो। अला अला ख़ैर सलाह। तूं रुगो इहो कमु कर, पोइ जेतिरी मिठाई चवंदीअ न ओतिरी ॾींदीसीं। त पोइ ठीकु आहे। ॾिस वेही त मां कहिड़ो थी चकर हलाया। चङो हाणे मां हलायां थी।
मरी वे पकना खबरदार दिलावर चुराने की कोशिश न कजा हुल्ला नहीं गुलजार तू भी चुराने की कोशिश न कजे हथियार है न करना मगर ना तू तो असा जो हमारा है ना हुल्ला नहीं गुलजार कहीं सच्चे जा साथी पूरे कुल्फत जो कदे भी साथ ना नीदा दिलावर तुम जो हमारा है जमाला किदा तो वनी इनी अकेलो न लिकरंदो करे किथे बहादुर बुज बुज न करे छड़ाई छो बेगा छाजले बहादुर मुके बुज बुज कंदो जमाला बहादुर सही मानू नाए मां उन जो गोठ वियो में वो आई न मुछनारी माई गुलाबी उन सा मिलण मां वञा तो शादी जो जोड़ो वठण जमाला अजायो खर्च न करे शादी जो जोड़ो न पंहिंजे लाइ कफन वठी अचो छो तुंहिंजे लाइ छो न कफन वठी अचां अरे मूला छो ससी त मुंहिंजी भेण आहे जमाल बहादुर थो चवे जेको ससी सां शादी कंदो न मां हुनखे उपट मारे छॾींदुसि मारींदी घटि गिलींदी घणो छा जमाल तो लाइ कफन ज़रूरी आहे या शादीअ जो जोड़ो छा ससी सां शादी करे मां मौत खे दावत ॾेई रहियो आहियां छा मूंखे ससी सां शादी न करणु घुर्जे ससी त मुंहिंजो प्यार आहे पर न न मरण खां पोइ प्यार कहिड़े कम जो किथे मां ग़लती त न करे रहियो जल्दी कयो छो त उते इहे ॻाल्हियूं हली रहियूं त सरदार शाह ज़मान ससी ऐं जमाल जी शादी पंहिंजी ओताक ते थो कराए धरतीअ जी कंहिं बि कुंड ते वञी जमाल ससीअ सां शादी कंदो पर मूंखां बची कोन सघंदो छो जो जेसि ताईं मां जीअरो आहियां ससुई सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी आहे वेस बहादुर खान मूंखे जेका ख़बर पई सो मूं तव्हांखे ॿुधाए छॾी हाणे अव्हां जी मर्ज़ी आहे
ॾिसूं तव्हां छा था कयो? जलाल तूं त छा, पर सॼी दुनिया ॾिसंदी त ससुई जी शादी थींदी त हिन बहादुर ख़ान सां थींदी, न त ॿियो केर बि इन ससुअ जो घोटनि। बाबर साईं, मां ॾाढो परेशान आहियां ऐं मुंहिंजो छोकिरो ख़ौफ़ में वरतल आहे। हू बहादुर रोज़ धमकियूं ॾियारे थो मोकिले ऐं असां कुझु बि नथा करे सघूं। खुदा बख़्शे तूं फिक्र न कर, मूं अॻे ई सोचे छॾियो आहे। तवारे पुट जमाल जी शादी मुंहिंजे ओताक ते थींदी। मूं आशिमारनि खे बि चई छॾियो आहे, ॾिसां त इहो दरिया खान वारो चोरो बहादुर कीअं थो हेॾे अचे। बाबर साईं, तव्हांजी त महिरबानी आहे, पर मूंखे ख़ौफ़ आहे त बहादुर किथे शादी खां अॻे को नुक़सान न करे विझे। हाशिम ऐं ॿिया माण्हू हर वक़्तु ससुई ऐं जमाल जी हिफ़ाज़त लाइ चौकस ऐं तयार बीठा आहिनि। तूं छो थो उल्को करी? ऐं हा, जमाल खे चओ त बिना कंहिं कम कार जे घर खां ॿाहिरि न निकिरे। ठीकु है बाबर साईं, मां जमाल खे सम्झाए छॾींदुसि। ऐं हा, जेकॾहिं ज़रूरत पई त मां पाण दरिया खाना ॾांहुं हली वेंदुसि। तुंहिंजे पुट जमाल जी शादी वॾी धाम धूम सां थींदी, उल्को न कर। इंशाअल्लाह। हाणे तूं हीअं कर, शादी जी तयारी कर, लटो कपिड़ो वञी वठ, ॾींहुं गुज़रण में देर न थींदी आहे। हा बाबर साईं, मां वञां। अरे घूरे घूरे छा थो थी? तो असां दोस्ती में जॻह कई आहे, तोसां घटि न थींदी। तो त तोखे ख़बर आहे, जेके दिन थिया उनजी ज़िंदगी खसिया। तेरे तूं पंहिंजे सिर जो ख़ैर घुर, घड़ी पल जो महिमान आई। लावा कई अची न, तव्हां ॿिन्ही खे उपट मारे छॾींदो। अथो चवी गुलज़ार, नंढे सरदार शाहज़ेब खे कंहिं मारियो? याद अथई या ॻाल्हि विसरी वई? कल्ह कलो को ॾींहुं आहे, ताज़ी असांजी महिमान नवाज़ी खाई वियो हुई। उहो ॾींहुं तो कहूं विसरी विया? असांजी ख़बर अथई न त असां केॾा बेराम आहियूं। भेण ते ईंदा आहियूं न, माण्हुनि खे उपट मारे छॾींदा आहियूं। कल्ह बि मुंहिंजो इहो जवाब हो, अॼु बि मुंहिंजो इहो ई जवाब आहे। का ख़बर न आहे। अड़े बेवकूफ़ कंहिं जाइ जा, हुन ॾींहुं त तो मूंखे ॿुधाए छॾियो त नंढे सरदार शाहज़ेब जो कातिल तूं मगन। इतला ॿुधा हिननि खे जेको तो फोन में रिकॉर्ड कयो हो। गुलज़ार शराब पी पंहिंजे ॾोह जो इक़रार कयो। हिनखे शाहज़ेब खे मूं मारियो आहे ऐं दिलावर खे बि मां ई मारींदुसि। तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तोमें जो ज़मीन आहे। मूंखे कसम आहे अची मसीत जो शाहज़ेब खे मूं मारियो आहे। तूं शाहज़ेब खे छो मारींदे? तुंहिंजो शाहज़ेब कहिड़े रोकिया? सरदार शाह ज़मान मुंहिंजे बादिलदार खे मारायो ऐं मूं हुनजो प्लान कयो आहे सरदार शाहज़ेब खे मारे। बाक़ी बचो दिलावर, उनखे बि मारे छॾींदुसि। छॾ यार गुलज़ार, तूं दिलावर खे नथो मारे सघी। हा, मूं मारियो आहे शाहज़ेब खे, हाणे तोखे मारींदुसि। शाह ज़मान जे चवण ते तो मुंहिंजे मासूम भाउ दिलदार खे क़त्ल कयो। मूं इहो प्लान कयो आहे शाह ज़मान सां, हुन मुंहिंजो भाउ मारायो। हाणे तुंहिंजो वारो आहे दिलावर,
हाणे तूं मरंदे अरे तूं बचंदे ई कोन तूं हाणे पंहिंजी ज़िंदगी तां हथ खणी छॾ जेतिरो जीअणो हो न जी वए हाणे पंहिंजी हयातीअ तां हथ खण नवाज़ मां पलान करण खां अॻु में कोन मरंदुसि मूं सरदार खां पलान वठी छॾियो आहे हाणे तोखां पलान वो मामा वटि अची वॾी ग़लती कई आहे मूंखे हितां कुझु बि कोन मिलंदो सरदारी त सरदारीअ जी माग टके जी का इज़त बि कान मिलंदी मां सरदारी जे इंतज़ार में कुराड़ो थी वेंदुसि पर उहा पग मूंखे न मिलंदी अञा बि चाचा शाहज़मान वटि हुजां हा त घटि में घटि इज़त मिले हा ऐं रोशनीअ सां शादी करण खां पोइ सरदार भी थी वञा वरी भी मूंखे चाचा शाहज़मान जा पेर ॿधण घुर्जन हा ईअं कंदा हिकु दफ़ो चाचा खां संग इज़त सां घुरी वठो जे इज़त सां न ॾिनाई त खसे वठंदासीं मामा साईं पोइ हटड़ी मां हट या हथ ई चट ठीकु आहे मां इहा ख्वाहिश पूरी कंदुसि बसि न